الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم मुख्तसर हमद सना दुरूद और सलाम का पोए अज जे खुतबा जुमतुल मुबारक जो उन्वान जेके जुमातुल मुबारक गुज़रिया हन उन्हनि जे उन्वाननि सां ताल्लुक़ रखंदड़ पाकाई सफ़ाई गुज़रियल जुमे खां पहिरियां जेको जुमो गुज़रियो उन ते उन्वान हुयो त पेशाब जा आदाब। तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे तालीम जेका ॾिनी आहे नंढे ऐं वॾे पेशाब जे एतबार सां त आदाब छा आहिनि नंढे वॾे पेशाब जा। पेशाब असांखे कीअं करणु खपे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अहादीस मुबारका मजा
कुछ ॻाल्हियूं साम्हूं रखियूं हुयूं, कुछ अॼु ॻाल्हियूं साम्हूं रखी करे गुस्ल जे बारे में भी ॻाल्हाईंदासीं। तो गुस्ल कहिड़ियनि अमलनि जे करे इंसान ते वाजिब थींदो आहे, ऐं पोइ गुस्ल जो तरीक़ो छा आहे। पेशाब जे हवाले सां सब खां पहिरियां तो इंसान जना पेशाब वाली जगह ते दाखिल थिए तो उन खां पहिरियां दुआ पढ़े, ऐं जना पेशाब वाली जगह ते दाखिल थी बस करे तो उन खां पोइ पंहिंजा कपड़ा लाहे पेशाब जे लाइ। नंबर 3, पेशाब अहिड़ी जगह ते करे जिथे जेके हशरातुल अर्ज़ आहिनि, ज़मीन में रहंदड़ जेके जीत जड़ा आहिनि, उन्हनि जो घर न हुजे, या ज़मीन में ॿिर हूंदा आहिनि, नंढड़ा नंढड़ा सुराखड़ा हूंदा आहिनि, उन्हनि में भी माण्हू पेशाब न करे। मुमकिन आहे उन्हनि ॿिरनि जे अंदर अहिड़ा ख़तरनाक ज़हरीला जीत बि रहंदा हुजनि जेके निकिरण सां नुक़सान ॾेई सघनि था, पर जेकॾहिं बग़ैर नुक़सान वारा जानवर जीत जड़ा उते रहनि था अंदर, तॾहिं बि उन सुराख ते उन सीर ते पेशाब नाहे करणो। नंबर 4, तो पक्की ज़मीन ते वेही करे पेशाब नाहे करणो। अॻियां पत्थर हुजनि या पक्की ज़मीन हुजे, जो पेशाब करण जे करे घणा छंडा उथनि, कपड़नि खे लॻी सघनि था, बाज़ औक़ात इंसान जे मुंहं में लॻी सघनि था। नंबर 5, तो माण्हू जॾहिं पेशाब कंहिं जगह ते करण वञे तो कोशिश इहा करे तो पर्दे वारी जगह हुजे, या माण्हू ॿाहिरि निकिरी हलियो वञे। ऐं नंबर 6, तो पेशाब करण महिल माण्हू कचहरी न करे। नंबर 7, तो माण्हू रस्ते ते पेशाब न करे। नंबर 8, मुसाफ़िर खानो ठहियल आहे या वण आहिनि जिन जे हेठां माण्हू वेहंदा आहिनि, इन जगह ते भी पेशाब नाहे करणो। नंबर 9, जंहिं जगह ते इबादत कई वेंदी आहे, नमाज पढ़ी वेंदी आहे, क़ुरान पाक जी तालीम हलंदी आहे, उन्हनि जगह ते भी पेशाब नाहे करणो। नंबर 10, जॾहिं माण्हू पेशाब करे तो ओॾी महिल पंहिंजो साॼो हथ शर्मगाह के न टच करे, साॼो हथ शर्मगाह के न लगे। नंबर 11, जॾहिं माण्हू पेशाब करे बस करे तो साॼे हथ सां तहारत नाहे करणी। हाँ, जेकॾहिं खाॿे हथ में धक लॻल आहे, खाॿो हथ भॻल आहे, खाॿे हथ में फरड़ी फटा, नथा करे सघूं उन सां कम, तो पोइ साॼो हथ इस्तेमाल करणु मजबूरी आहे। ऐं नंबर 12, तहारत लाज़मी करणी आहे। पोइ जेकॾहिं पाणी न आहे तो भितरनि सां तहारत करणी आहे। 3 भितर इस्तेमाल करना आहिनि, को मर्द हुजे या औरत हुजे, नंढो पेशाब या वॾो पेशाब। नंबर 14, जेकॾहिं पाणी आहे तो पाणी सां तहारत करणी आहे। नंबर 15, पेशाब करण महल न काबतुल्लाह शरीफ के पुठ ॾियणी आहे, न वरी उन ॾांहुं मुंहुं करणो आहे।
काबतुल्लाह शरीफ के बारे में हिकिड़े हदीस मुबारका पाण बयान कयो ही, प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो, अया हदीस मुमकिन है तव्हां के पहिरियां के खतीब का बुद्धि हुजे, अल्लाह करे बुद्धि हुजे, तो जेको माण्हू सिर्फ काबतुल्लाह दा मोह करे घारो उछलींदो आहे या थुक उछलींदो आहे, दुनिया में उन इंसान जो चेहरो बदसूरत थी सके तो, आखिरत में वो घारो थुक उन माण्हू जे मुंह ते लॻल हूंदी। काबतुल्लाह शरीफ जी अज़मत आहे, अदब ऐं एहतराम आहे। नंबर 16, जॾहिं असां पेशाब करे बस कयूं, ॿाहिरि निकिरो पेशाब वारी जगह तां, तो पोइ असांखे दुआ पढ़णी आहे, गुफ़रानक। ही सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे। पेशाब खाने में दाखिल थियण खां पहिरियां तव्हांखे दुआ पढ़णी आहे। पेशाब जा जेके आदाब आहिनि सभु मलहूज़ रखी करे, जना पेशाब मां तव्हां फारिग थियो ॿाहिरि निकिरो त तव्हांखे दुआ पढ़णी आहे। माना कि अॻियां बि सिक्योरिटी, पोयां बि हुनजो दिफ़ा आहे। ही इस्लाम आहे। पर इहो इस्लाम छल मुसलमान मर्द औरतनि खे सम्झ में अचे, वणे ई कोन थो न असांखे इस्लाम। ये नबी करीम अलैहिस्सलाम जी तालीम आहे पेशाब जे आदाब जे बारे में। पहिरियां कॾहिं ॿुधाइणा मिसाल, अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं, अहिड़ियूं सम्झाणियूं ॿुधियूं। असांखे पेशाब करण जा आदाब ऐं तरीक़ा ई अजीब। जानवर आहिनि, जानवर जेके हालात ॾिसूं था ॿाहिरि, मुआशिरे जी जेका कैफ़ियत ॾिसूं था, ऐं सम्झा थो जेकॾहिं जानवरनि खे अल्लाह ताला ॻाल्हाइण जी जे इंसान ॻाल्हाईंदो आहे, हूअं त हू पंहिंजी ज़बान में ॻाल्हाईंदा आहिनि, अल्लाह उन्हनि खे उहा ज़बान उहा ॿोली ॾिनी आहे। पर जेकॾहिं इंसानी ज़बान ॻाल्हाइण जी उन्हनि खे कुवत ॾे अल्लाह साईं, उहो बि शर्म जो इज़हार कनि हा, उहे बि हया जो इज़हार कनि हा। त हिन इंसान खे अल्लाह से असांखे शर्फ़ ॾिनो आहे, फज़ीलत ॾिनी आहे, मक़ाम मर्तबो ॾिनो आहे। पर हिन इंसान खे पेशाब करण जी तालीम कोन्हे, तरबियत कोन्हे, ऐं उहे असांजे ज़मीर खे ललकारीनि यलगारीनि हा। तो तव्हांजे लाइ त सोनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾियूं तकलीफ़ूं सही करे तव्हां ताणी नंढे वॾे पेशाब जा आदाब सेखारे वियो, हलियो तव्हांखे ॾेई वियो, ऐं तव्हां हासिल नथा करे सघो। इहे शयूं सिखण में ॿुधण में असांखे फिकाई महसूस थींदी आहे, शर्मिंदगी महसूस थींदी आहे। बेहयाई जा मड़ई कम असां कयूं पिया, उते न को शर्म थो थिए न को बेहयाई, उते न को शर्म न को फिकाई न को वरी गैरत थींदी आहे। इहे मुसलमान छा कयो, उन्हनि माण्हुनि खां जेके इस्लाम आणण जे लाइ तड़पनि पिया, पर उन्हनि जा माइट काफ़िर आहिनि, उन्हनि खे इस्लाम नथा क़बूल करणु ॾियनि। असां ॼमंदे ई इस्लाम ॿुधूं था, तॾहिं त अयाशी फ़हाशी असां में मौजूदु। मुआशिरे जा ॾिसो, सर्वे कयो, वॾा वॾा मुतकब्बिर इंसान, असांखे उहो मौलवी खपे जेको ख़ाली वाक़ियात ॿुधाए, किस्सा ॿुधाए, करामतूं ॿुधाए, चालीहा ख़तमा टेवीहा खाराए, दुआऊं घुराए, हर जगह ते माना फिट हुजे, उहो असांखे वणे थो। सिधी ॻाल्हि ॿुधाइण वारो असांखे नथो वणे। असांजी इस्लाह करण वारो, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजा यादि रखी छॾिजो, ऐं मुआशिरे में बि इहा चवणी मशहूर आहे, सच कड़ो बि लॻंदो आहे, ॾुखियो बि लॻंदो आहे। हक़ सच कड़ो बि लॻंदो आहे, ॾुखियो बि लॻंदो आहे। कड़ो जो इंसान में उहे ऐब जॾहिं मौजूदु हूंदा आहिनि, अॼो केरु सच चवंदो आहे त कड़ो लॻंदो आहे, कावड़ लॻंदी आहे। ॾुखियो, ऐं मुआशिरे में फाथल आहियां, मुंहुं में इहे खामियूं मौजूदु आहिनि, ऐं उन्हनि खे तब्दील कीअं कयां। कड़ो बि लॻे थो जो कावड़ ॾियारींदो आहे, ॾुखियो बि लॻे थो जो चेंज कीअं थियां, तब्दीली कीअं आणियां। अल्लाहु अकबर कबीरा।
मुसलमान एतिरे क़दुरु जहालत ते पुॼी विया आहिनि, नबी खे नथा सुञाणनि। अल्लाह जा माना नबी खे असां किथां सुञाणींदासीं? जॾहिं असांजो मौलवी, असांजो मुफ्ती सॼो ॾींहुं, सॼा साल, सॼा महीना मस्जिद जे मेंबरनि ते वेही करे असांखे ॿुधाए पीर पागारे जी ही करामत आहे, अब्दुल कादिर जिलानी जी ही करामत आहे, फलाणे वली जी ही करामत आहे, फलाणे डंडे जी ही करामत आहे। उन्हनि अवाम वारे माण्हुनि खे ख़बर पवंदी त रसूल छा आहे, नबी छा आहे। ख़तमा कयो, टेविया कयो, मिलाद मल्हायो, शादियूं कयो, वॾा शोर शराबा करियो, इहा अवाम इन में ई फसी वेंदी, क़ाबू थी वेंदी हली, मुब्तला थी वेंदी हली, गर्क थी वेंदी हली। अहिड़ी अवाम खे छा ख़बर पवंदी त नबी छा आहे, रसूल छा आहे, हुनजी अज़मत ऐं इज़त छा आहे। अॼु हिकिड़ी वीडियो ॾिसण में आई, पुछा कनि पिया तक़रीबन पोड़ो आहे, अछी ॾाढ़ी, आख़िरी सालनि में आहे। पुछा कनि पिया तुंहिंजो नबी केरु आहे? चए थो असांजो नबी पुनल पीर पागारो आहे, ॿियो केरु आहे? अंदाज़ो लॻाए। कुझु वक़्त पहिरियां हिन दलोर मोरी ताईं वीडियो शाया थी, चए तुंहिंजो नबी केरु आहे? तुंहिंजो नबी केरु आहे? चए थो असांजो नबी बादशाह पीर। अंदाज़ो लॻायो। जॾहिं असां क़ुरान ऐं सुन्नत जी तालीम खां परे रहंदासीं, पाकाई वारा बयान ॿुधण जे लाइ फिकाई महसूस कंदासीं, हक़ सच ॿुधण जो ज़मीर पैदा न कंदासीं, सुधारे आणण जी जेकॾहिं कोशिश न कंदासीं, हाल इहो ई थींदो असांजी अचण वारी नस्ल जो। इहा ॻाल्हि यादि रखी छॾो। जॾहिं पीउ खे ई फिकर कोन्हे त आऊं सुधरां, पीउ पेशाब जा उबता अदाब करे पेशाब कंदो औलाद जे साम्हूं वेही करे, उहा औलाद कहिड़ी बतायो फ़क़ीर थींदी? उहा औलाद कहिड़ी सम्झण वारी थींदी? अल्लाह अकबर कबीरा। ॿियो हिकिड़ो वाक़ियो हक़ सच जे बारे में। ज़िला पंजाब में, सूबे पंजाब में हिकिड़ो ॻोठु आहे या इलाइक़ो आहे, मियां वाली जे नाले सां मशहूरु आहे। उते हिकिड़ो नौजवान जो कमु सिर्फ़ु छा आहे, जेके बि उन जे इलाइक़े में जराइम थियनि था, गुनाह जा कम थियनि था, सिर्फ़ु वीडियो ते लाइव अची करे मियां वाली जे बारे में ॿुधाईंदो आहे त अॼु ही जुर्म थियो आहे, अॼु ही जुर्म थियो आहे, अॼु ही जुर्म थियो आहे। हालांकि कंहिंजो नालो बि कोन थो खणे, न को वरी कंहिंजा अटैक थो करे त फिलाणी क़ौम फिलाणे जो ज़ुल्म कयो आहे। न, इन माण्हू वीचारे जी अॼु सूरत हाल छा आहे जो पाकिस्तान जे अदालतनि जे तरफ़ां नोटिस अची चुका आहिनि त पंहिंजी ज़बान बंदि कर, न त टेंगियो वेंदो। हक़ सच केतिरे क़दुरु कड़ो आहे। अल्लाह अकबर। नबी सां मोहब्बत जो मिसाल, हिकिड़ो गैर मुस्लिम मुसलमान थियो आहे नौजवान, पंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी फुल छॾी आहे, बाक़ी इस्लाम जा पूरा अमल करे पियो अल्हम्दुलिल्लाह, पंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी फुल छॾी आहे। चए थो साईं आउं हिकिड़े दफ़ा अर्सी ते बीठुसि, पंहिंजो मुंहुं ॾिसां पियो, कंगो ॾियां पियो ॾाढ़ी खे। बाबा मुंहिंजो गैर मुस्लिम आहे। मूंखे चए थो पुटड़ा आउं तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां, मुंहिंजी मञी ॾे। चई बाबा ॿुधा। चई ॾाढ़ी तूं कूड़े छॾ, ॾाढ़ी कूड़े छॾ, क्लीन शेव कर। चए थो बाबा मूंखे नबी सां प्यार ऐं पंहिंजी ॾाढ़ी न कूड़ीस। ॿुधो गैर मुस्लिमनि जा वाक़िया। असां मुस्लमान आहियूं, हू जॾहिं ॾाढ़ी रखां थो त वणां थो, ॾाढ़ी कटियां थो त नथो वणां पाण खे, छो जो नबी जी सुन्नत मुंहिंजे मुंहं ते कोन्हे। चए पुटड़ा भला तूं ईअं कर, सॼी क्लीन शेव नथो करी त कुझु कट भला नंढड़ी कर, नंढी कर। चए थो बाबा क्लीन शेव करण या नंढी करण ॿई बराबरि आहे। पोइ चए थो मुंहिंजो बाबू चिड़ी पियो त मुसलमान हिकिड़ो तूं आहे। हे हेतिरा जेके मुसलमान पहिरियां आहिनि, खानदानी मुसलमान, पंहिंजो पाण खे नबी सां वॾी मोहबत जी दावा कराइनि था, उहे त पट कयो हलनि, उहे त डिज़ाइनूं ठाहियो हलनि, तूं भला ॾाढ़ी नथो कढी। चए थो बाबा
मुझो आखिरी ऐं पहिरियों जवाब ॿुध। तुझी फर्मा बरदारी में अची करे ऐं तुंहिंजी बेअदबी ना, तुझी फर्मा बरदारी में अची करे पंहिंजी ही सिसी तां लहराए सघां थो। जेकॾहिं तोखे इहो क़बूल आहे फ़ैसिलो, खण को बि असलो, मुंहिंजो कंध लाहे छॾ, पर मुंहुं तां ऐं ॾाढ़ी लाहिण बर्दाश्त न कंदुसि। इन्हनि खे चइबो आहे गैरतमंद मुसलमान। इन जे बरअक्स सम्झी सघो था केरु थो थी सघे। इस्लाम सां मोहबती आहे, पर जेकॾहिं जहालत थींदी त नतीजा पीर पागारो न बि निकिरंदो, बादशाह पीर न बि निकिरंदो, कलमो कोन थो अचे। अल्लाह अकबर कबीरा। प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम ते नाज़िल शुदा कुरान, अल्लाह रब्बुल आलमीन बने कुरान पाक में सूरतुल माइदा जी आयत नंबर 6 के अंदर इरशाद फरमाया, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा कुमतुम इलस्सलाति फ़ग़सिलू वुजूहकुम व अयदीकुम मिनल मराफ़िक़ वम्सहू बिरुऊसिकुम व अर्जुलकुम मिनल कअबैन व इन कुंतुम जुनुबन फत्तहरू व इन कुंतुम मर्दा औ अला सफरिन औ जाअ अहदुम मिनकुम मिनल गाइद औ लामस्तुमुन निसाअ फलम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यिबन फम्सहू बिवुजूहिकुम व अयदीकुम मिन्हु मा युरीदुल्लाहु लियजअल अलैकुम मिन हरजिन वलाकिन युरीदु लियुतहिरकुम व लियुतिम्म निअमतहु अलैकुम लअल्लकुम तशकुरून। इन आयत करीमा के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन गुस्ल जो तज़किरो कयो आहे। गुस्ल करण, तड़ करण, गुस्ल मर्द ते भी वाजिब थींदो आहे, औरत ते भी वाजिब थींदो आहे। अज जे मौजू में जे गुस्ल के बारे में ॻाल्हाईंदासीं। हिकिड़ो ॼणा ज़ाल ऐं मुड़ुस हम बिस्तरी कनि था, पोइ इंसान थे या न थे गुस्ल वाजिब थींदो आहे। ज़ाल मुड़ुस गॾु थिया, मिलाप थियो, गुस्ल करणो आहे ॿिन्ही खे लाज़मी। कपिड़ा लाहे करे गॾु थिया, गुस्ल करणो आहे। नंबर 2, मर्द या औरत जन ख्वाब ॾिसनि था, इतलाम थिए थो, गुस्ल वाजिब आहे मर्द ऐं औरत। अल्लाह से फरमायो, ए ईमान वारो जॾहिं तव्हां अचो नमाज़ ॾांहुं, वुज़ू कंदा करियो, ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे औरतुनि सां लम्स कयो, हम बिस्तरी कयो या उन्हनि खे छुयो कपिड़ा लाहे करे, पोइ तव्हां जे मथां वाजिब ऐं फ़र्ज़ आहे तव्हां ॿई ॼणा ज़ाल ऐं मुड़ुस गुस्ल करियो। पानी सां गुस्ल करणो आहे, जेकॾहिं पानी न आहे त पाक मिट्टी सां तयम्मुम करणो आहे। फरमाई, मा युरीदुल्लाहु लियजअल अलैकुम मिन हरज। अल्लाह रब्बुल आलमीन अवां जे मथां इन गुस्ल के वाजिब करे तंगी करण नथो चाहे, अवां के तंग करण या तकलीफ़ ॾियण नथो चाहे। वलाकिन युरीदु लियुतहिरकुम, पर अल्लाह रब्बुल आलमीन जी या मशीयत ऐं इरादो आहे, अल्लाह जी या पसंदीदा ॻाल्हि आहे जो अल्लाह से अवां के पाक करे, व युतिम्म निअमतहु अलैकुम लअल्लकुम तशकुरून। ऐं अल्लाह से पंहिंजो नेमतूं अवां ते पूरियूं करे त मन तव्हां शुक्रगुज़ार थियो। अल्लाह से फरमायो, जॾहिं ज़ाल मुड़ुस हम बिस्तरी कनि, कपिड़ा लाथऊं, हम बिस्तरी कयूं, गुस्ल वाजिब थींदो आहे। हाणे तव्हांखे वेझणो आहे, हम बिस्तरी करण खां पोइ तड़ लाहणो आहे। अक्सर तरीन मुआशरे जी सर्वे कयो, ज़ालिम मर्द ज़ालिम औरत कई दिहाड़ा वेचनि, इहो तज्ज़ियो कयल आहे सबूतनि सां। छाड़ो आहे, केरु वेचे? मरूं था। जेकॾहिं वेचण ॾुखियो आहे त पोइ ॾेई वहे छो?
अल्लाह फरमाए थो हम बिस्तरी करण खां पोइ वेझारण जो जेको हुकुम ॾियां पियो वेझण जो, इहा तंगी कोन्हे का। ऐं रब मूंखे इन गुस्ल पवण वारी पलीती खां पाक करण थो चाहियां। ऐं जॾहिं तव्हां हम बिस्तरी करण खां बाद में गुस्ल कंदो, मूं रब जो चयो मञींदो, तो पोइ तव्हां ॿिन्ही ज़ाल मुड़सनि जे तंदुरुस्ती ऐं सेहतमंदी हासिल थी। ऐं उन खां पोइ जेको अव्हांजो औलाद थींदो उहो अल्लाह जे तरफ़ां अव्हांजे लाइ नेक वक़्तु हूंदो। वयुतिम निअमतहु अलैकुम, रब चाहे थो त पंहिंजी नेमत तव्हां ते पूरी करे। छो जो निकाह जो हुकुम रब ॾिनो आहे, हम बिस्तरी करण जो हुकुम रब ॾिनो आहे, औलाद बि रब ॾिए थो। जेकॾहिं रब जे हुकुम मुताबिक़ असां इहे सभु कमु कंदासीं त अल्लाह से औलाद बि अहिड़ी पाक ॾींदो, नेक साले औलाद ॾींदो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हदीस शरीफ किताब सही मुस्लिम किताबुल हैज़ के अंदर बाबु नस्रुन अल माउ मिनल माइ हदीस नंबर 783 के अंदर पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इदा जलस बैन शुअबिहल अर्बा सुम्मा जहद फक़द वजबल गुस्ल। जना ज़ाल मुड़स पाण में कपड़ा लाहे करे मिलन था, प्यारे पैगंबर फरमायो गुस्ल वाजिब आगते कुछ कन या न कन, गुस्ल वाजिब थे हाँ तव्हांखे गुस्ल लाज़मी कर। हज़रत उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा सागी किताब से मुस्लिम किताबुल हैज़ बाब वजूबिल गुस्ल अलल मरअति बिखुरूजिल मनी मिनहा हदीस नंबर 712 के अंदर ख्वाब के बारे में, इहतलाम के बारे में। मर्द के तो इहतलाम थींदो, पर औरत आई जाअत उम्मु सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा इलन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा हली वई या अल्लाह जे नबी वट। फ़क़ालत या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नल्लाह ला यस्तही मिनल हक़। ओहा अमड़ आया, ओहा औरत आया, अल्लाह जा प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम बेशक अल्लाह साईं हक़ बयान करण खां हया न कंदो आहे। अल्लाह जे कामा के शरीयत ॾिनी आहे, उन शरीयत में मूं उम्मे सलमा जे सवाल जो जवाब ज़रूर हूंदो। अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे ॿुधायो फ़हल अलल मरअति मिन गुस्लिन इदा इहतलमत। अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम छा औरत जना ख्वाब ॾिसे उनखे पाणी अची वञे हली, इहतलाम थी वञे हलियो, त छा उन ते बि गुस्ल वाजिब थिए थो? अल्लाह जा बि फरमायो नअम इदा रअतिल माअ, हाउ जेकॾहिं औरत ॾिसे थी त इहा शइ मूंखे थी आहे, इतलाम थियो आहे, तुंहिंजे मथां गुस्ल वाजिब आहे। हज़रत उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा चए थी अल्लाह जा हबीब वतहतलिमुल मरअ, छा औरत के बि इहतलाम थिए थो? अल्लाह जा बि फरमायो तरिबत यदाका युशबिहुहा वलदुहा। ऐं उम्मे सलमा हाओ जियां मर्द के इहतलाम थींदो आहे ईअं औरत बि ख्वाब ॾिसंदी आहे, उनखे बि इहतलाम थियनि था। जेकॾहिं औरत के इहतलाम न थिए त पोइ मूंखे ॿुधा औलाद माउ जी शिकल ते कीअं वेंदो आहे? पाण चवंदा न हीउ पीउ ते वियो आहे, हीउ माउ ते वियो आहे, हिन जो ही शयूं पीउ ते वियो आहे न, ही सिफ़तूं माउ ते वियो आहे। हदीस मुबारका बयान करते ॿिन्ही तरफ़ां पाणी ख़ारिज थियनि था, मिलावट कनि था। ऐं इन हदीस मां मालूम थियो जीअं मर्द ख्वाब ॾिसंदो आहे इहतलाम ईंदो आहे, ईअं औरत बि ख्वाब ॾिसंदो इहतलाम ईंदो आहे। इन्हनि ॿिन्ही शयुनि ते गुस्ल वाजिब थिए थो। अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां पुछा कयूं था, ओ अम्मा आयशा ॿुधा जना गुस्ल वाजिब थी वञे हलो या इहतलाम थी पवे मर्द ऐं औरत खे, त गुस्ल जो तरीक़ो छा आहे? हदीस शरीफ किताब सही मुस्लिम के अंदर किताबुल हैद बाबु सिफ़तिल गुस्लिल जनाबा हदीस नंबर 718 ऐं 722।
अम्मा आयशा फरमाती कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अम्मा आयशा औरत बयान पे करे चेती अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इज़ा इग़तसल जनाबा, जड़ा हम बिस्तरी करण खां पोइ गुस्ल कंदा हुया। शुरुआत कीअं कंदा हुया? यबदउ फयग़सिलु यदैहि, अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम सब खां पहिरियां पंहिंजा हथ ॿई धोईंदा हुया। थुम्मा युफ़रिग़ु बियमीनिही अला शिमालिही, पोइ सोना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम टप मां साॼे हथ सां पाणी खणी करे खाॿे हथ ते हारींदे फयग़सिलु फ़रजा, पंहिंजी शर्मगाह धोईंदा हुया। टप में पाणी हूंदो हुयो, साॼे हथ सां पाणी कढंदा, खाॿे हथ सां हारींदा, शर्मगाह धोईंदा वेंदा हुया। इन मिसाल खे सम्झण जे लाइ पंहिंजे घरनि जो मुआइनो कयो। जॾहिं अमड़ पंहिंजे ॿारड़े जी शर्मगाह धोईंदी आहे, हिकिड़े हथ सां पाणी हारींदी आहे, ॿिए हथ सां शर्मगाह। अमड़ आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो जना प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम शर्मगाह धोई करे बस कंदा हुया। हदीस नंबर 722 जे अंदर सुम्मा दरब बिहल अर्ज़ा सुम्मा दलकहा दलकन शदीदा, अल्लाह जा हबीब जन शर्मगाह धोई करे बस कंदा हुया, पंहिंजे हथ खे ज़मीन सां रगड़ींदा हुया, ज़मीन सां पाक कंदा हुया। सुम्मा यतवज़्ज़उ वुज़ूअहु लिस्सलात, अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जन शर्मगाह धोइण खां बाद में पंहिंजा हथ साफ़ पाक करे बस कंदा हुया। पोइ वुज़ू ईअं कंदा हुया जीअं नमाज़ जे लाइ वुज़ू कबो आहे। पहिरियां 3 दफ़ा हथ धोइबा, पोइ 3 दफ़ा गराड़ा कबा, वात में पाणी विझी, जीअं न इंसान जो गलो वेही वेंदो आहे हलियो सियारे में, पोइ वॾड़ा ॾस ॾिना त गरम पाणी करे लूणु विझी पोइ मुंहुं मथे करे गराड़ा कबा। गुस्ल में मर्द हुजे या औरत गुस्ल करणो आहे, ये गराड़ा लाज़मी करणा आहिनि। पर जेकॾहिं रोज़ो आहे, रमज़ान आहे या नफ़ली रोज़ो आहे, इहतलाम थी वियो, रोज़े में हम बिस्तरी त कान थी सघे, पर जेकॾहिं इहतलाम थी वियो तो पोइ रोज़े जी हालत में ये गराड़ा न आहिनि करणा, पोइ आम गुरड़ियूं जेके पाण कंदा आहियूं। पर जेकॾहिं रोज़ो न आहे, हम बिस्तरी थी आहे या इहतलाम थियो आहे, वॾा पाणी में वात में पाणी विझी मुंहुं मथे करे वॾा गराड़ा कबा, जीअं चङी तरह सां वात साफ़ थी वञे। अमड़ आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो पोइ प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे नक में 3 दफ़ा पाणी विझंदा हुया। जेकॾहिं रोज़ो आहे त नक में बि पाणी खे मथे करे छिकबो कोन, सिर्फ़ नक में विझी चीच सां विझी साफ़ करणो आहे। पर जेकॾहिं रोज़ो न आहे त पोइ मथे छिकणो आहे, चङी तरह सां नक साफ़ थी वञे। सुम्मा ग़सल वजह, उन खां बाद में सोना हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो मुंहुं धोईंदा हुया। उन खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी साॼी बांह धोईंदा हुया। असां वुज़ू कंदा आहियूं, ठूठियूं रहियूं पियूं आहिनि, हिते माण्हुनि जे साम्हूं वुज़ू कंदा आहियूं, ठूठियूं रहियूं पियूं आहिनि। कहिड़ो इतबार आहे जो तण करण महिल तव्हां चङी तरह सां वुज़ू धोता हुजनि, इतबार ई कोन्हे। फरमाई सोनो नबी पोइ साॼी बांह ठूठ ताणी या ठूठ खां थोरो मथे करे धोईंदा हुया, पोइ वरी खाॿी बांह धोईंदा हुया। हाणे अची वियो मस। आम वुज़ू जेको पाण नमाज़ जे लाइ कंदा आहियूं, इन में मसह कबो आहे। साॼी खाॿी बांह धोइण खां पोइ मथे जो मसह कबो आहे। पर जॾहिं असां गुस्ल कंदासीं त गुस्ल में मथे जो मसह न आहे। हथ धोता, गराड़ा कया, नक में पाणी चाढ़ियो, 3 दफ़ा मुंहुं धोतो, साॼी खाॿी बांह धोती, हाणे मसह न आहे करणो। हाणे छा करणो आहे? फयुदखिलु असाबिअहु फी उसूलि शअर। अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा नबी जो अमल ॾिसी करे पंहिंजे रूहानी औलाद खे, रूहानी उम्मत खे ॿुधाए पई थी त अल्लाह जा हबीब जॾहिं बाहूं धोई करे बस कंदा हुया, पोइ अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम
पानी खणंदा हुया पंहिंजे मथे ते हारींदा हुया। पानी हारण खां बाद में पंहिंजे मथे में चङी तरह सां अंदर आंगुरियूं हणंदा हुया जे पानी वारनि जी पाड़ में लही वञे। फी उसूल शाब, वारनि जी पाड़ में प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये आंगुरियूं हणंदा हुया जे पानी अंदर लही वञे। हल पोइ छा कंदा हुआ? सुम्मा अफ़ाज़ा अला साइर जसदे। अच्छा, मथे ते घणा बुक हरणा? 3। पहिरियों बुक हारे मथे ते चङी तरह सां अंदरि आंगुरियूं हणणियूं आहिनि। उन खां पोइ वरी ॿियो बुक, पोइ चङी तरह सां आंगुरियूं हणणियूं, पोइ टियों बुक। 3 बुकनि ताईं इजाज़त आहे। पोइ सोना नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पूरे जिस्म ते पाणी हारींदा हुया। सुम्मा तनहा अन मकामिही, जॾहिं इहो सॼो कुझु करे बसि कयूं त पोइ उन वेचण वारी जॻह तां थोरो हटी वेंदा हुया। थोरो हटी करे सुम्मा गसल रिजलैहि, पोइ पंहिंजा पेर धोईंदा हुया। इहो जेको गुस्ल जो तरीक़ो आहे, इहो आहे त टप में पाणी भरियो पियो हुजे, बाल्टी में पाणी भरियो पियो हुजे, या होद मां असां ॾोइलनि सां कढूं पिया। पर जेकॾहिं असां वाटर में था वेझूं या नलके में था वेझूं या टूटी जे हेठां वेझूं पिया, या अॼु जदीद दौर आहे बाथरूम में मथां शावर लॻल आहे वेझूं पिया, त हाणे छा कजे? ऐं इहो ई तरीक़ो इस्तेमालु कयो। मिसाल तौर पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि रखी छॾियो, गुस्ल जनाबत जे लाइ कपिड़ा लाहण खां पहिरियां बिस्मिल्लाह एतिरा लफ़्ज़ लाज़मी चवणा। बिस्मिल्लाह जा लफ़्ज़ चवणा आहिनि। उन खां बाद में कपिड़ा लाहे करे बाक़ी कार्रवाई करणी आहे। जेकॾहिं असां वाटर ते वेझूं पिया, वाटर में लथा बीठा आहियूं, शर्मगाह चङी तरह सां धोईंदासीं। साबुण आहे या मिटी आहे वाटर जी, उन में चङी तरह सां हथ धोई करे पोइ गराड़ा, नक खे पाणी, मुंहुं धोए, साॼी खाॿी बांह धोए। उन खां पोइ हाणे छा था करियूं? या त बुक खणो वाटर मां मथे ते हारियो, पर जेकॾहिं बुक सां नथा हारियूं त पोइ वाटर में मुंडी विझी चङी तरह सां आंगुरियूं मथे में अंदरि हणो। जे पाण टुॿी हणंदा आहियूं, चङी तरह सां मथे में जेको असां आंगुरियूं हणियूं त जीअं पाणी वारनि जी पाड़ में लही वञनि। ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे जिस्म जे अंदरि दुन अलाह से ठाहियो आहे। गुस्ल जनाबत महिल ख़ासि ख़्यालु रखंदा कयो त इन दुन जे अंदरि बि पाणी विझी चीच हणंदा करियो, छो जो दुन जेका आहे उहा वरटनि सां आहे। उन जो जेको सुराख आहे उहो जीअं घिरमट जा वर थींदा आहिनि, ईअं उन जो वर आहे। इन में बि वार आहिनि, इन्हनि में बि प्यारे पैगंबर फरमायो त जिस्म जो जेके बि वार आहिनि सभिनी में जनाबत यानी कि पलीती थी वेंदी आहे हम बिस्तरी करण सां ऐं एहतराम थियण सां। इन जे करे दुन में बि चङी तरह सां पाणी विझी चीच हणिजे। मथे वाटर में ॿोड़ियोसीं, उन खां बाद में सॼे जिस्म ते हथ घुमाए छॾियो। वाटर में अंदरि पिया आहियूं, पुसी वियो आहे जिस्म, ख़ाली हथ घुमाए छॾियोसीं। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि रखी छॾियो, सुनन इब्न माजा में, सुनन अबी दाऊद में हदीस मौजूद आहे, जेकॾहिं इन गुस्ल करण दौरान ई शर्मगाह के हथ लॻी वियो हलियो, अवां जो गुस्ल न लहंदो, वरी नई सी तव्हांखे वुज़ू करणो पवंदो। मिसाल तौर सॼो सिस्टम करे आयासीं, हाणे जंहिंमहिल जिस्म खे हथणो पिया, पहिरियां वुज़ू करे आयासीं, हाणे जिस्म खे जंहिंमहिल हथणो पिया ओॾी महिल इत्तेफ़ाक़ सां शर्मगाह खे हथ लॻी वियो हलियो, अञा पेर रहियल आहिनि, छो जो पेर लास्ट में धोइणा आहिनि ऐं वेझण वारी जॻह तां परे हटी करे पोइ धोइणा आहिनि। जेकॾहिं पेर धोइण खां पहिरियां कपिड़ो आहे, पोइ जिस्म शर्मगाह खे हथ लॻी वियो, पोइ त ख़ैर आहे। पर जेकॾहिं कपिड़ो न आहे, बग़ैर कपिड़े जे शर्मगाह खे हथ लॻी वियो हलियो, तव्हांजो वुज़ू गुस्ल टुटी पियो हलियो, वरी नई सही तव्हांखे इहो गुस्ल करणो पवंदो। इन जे करे इन ॻाल्हि जो बि ख़्यालु रखिणो आहे। प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम परे थी करे उन खां पोइ पेर धोईंदा हुया। इहो गुस्ल जो तरीक़ो जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवांखे मूंखे सेखारियो आहे। इहे शयूं मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजे मुहतरमा अमड़ी भेण, फिकाई वारियूं ॻाल्हियूं कोन आहिनि।
या अवां जे मुंह जे आइन ईमान जो बुनियादी शयूं आहिनि। जेकॾहिं अवां में मुंह में पाकाई कोन्हे का त निमाज़ फुज़ूल आहे, रोज़ा फुज़ूल, सदक़ात व ख़ैरात फुज़ूल। छो जो प्यारे पैगंबर फरमायो का बि इबादत बग़ैर तहारत जे क़बूल कान थींदी आहे। सॼा पलीत लॻा पिया हुजो, इहे शयूं ॿुधण में असां फिकाई महसूस थियूं, इहे शयूं असांजे साम्हूं बयान न कयूं वञनि। ॿुधायो त पोइ असां कॾहिं सिखंदासीं? असांखे कीअं ख़बर पवंदी त पाकाई छा आहे, पलीती छा आहे? असां कीअं हासिल करे इबादतूं करे रब जी रहमत हासिल कंदासीं? ऐं असांखे जेका नमाज़नि में इबादत में सुकून ऐं रहमत हासिल नथी थी आहे, आउं त सम्झां थो त मेन वजह इहा ई आहे जो असांखे पाकाई जी ख़बर कोन्हे का त पाकाई कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते लाज़िम थींदी आहे। असां सही माना में पाकाई हासिल न करे सघंदा आहियूं, पलीत रहंदा आहियूं। कोई न नमाज़ पढ़ण सां सुकून, न क़ुर ॿुधण सां सुकून, न अज़कार पढ़ण सां सुकून, न वरी अज़ान अचण सां सुकून, वरी ॿिए पासे बेहयायूं ॿुधण सां सुकून जाम पियो अचे। इहो छो ख़बर आहे? शैताननि जा वाक़ियात खणो, जेके बि शैतान पलीत आहिनि या वरी जेके काफ़िर आहिनि उन्हनि जा वाक़ियात खणो। काफ़िर ऐं मुशरिक अल्लाह उन्हनि खे पलीत चई छॾियो आहे। भले उहे वेझनि, भले सफ़ाइयूं इख़्तियार कनि, सवाइ पाकाई इख़्तियार कनि, पर मुशरिक ऐं काफ़िर ॿई अक़ीदती तौर मानवी तौर इहे पलीत आहिनि। ही जेका नमाज आहे, ही अज़कार, ही सदक़ात व ख़ैरात, ही हज, ही उमरा, ही दुआऊं, ये सब मानवी सुकून ॾींदियूं आहिनि। जिस्मानी जे हिसिया ये सुकून कौन महसूस थींदो आहे? मानवी, यानी कि अंदर सुकून, दिमाग में सुकून, दिल में सुकून, रूह के सुकून मिलंदो। ये सब मानवी शयूं आहिनि। त जेकॾहिं जेके काफ़िर ऐं मुशरिक इहे पलीत आहिनि, उन्हनि खे बि इहे सभु बेहयाई वारा कम वणनि था, उन्हनि खे उन्हनि में सुकून अचे थो। हेॾा मुस्लिम आहे, नबी जो उम्मती आहे, उनखे बि उन्हनि सभिनी शयुनि में सुकून पियो अचे। माना कि तव्हां मूं पाकाई हासिल न कई। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे अव्हांखे क़ुरान पाक, हदीस पाक पढ़णु, सम्झणु ऐं पाकाई हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।